अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 30 अप्रैल 30 अप्रैल सैटरडे ऐं हिन महिल तक़रीबन 11:15 थिया आहिनि। सुराण घर में आहे, इन करे मां थोरी एक्स्ट्रा निंड कई आहे ऐं उन खां पोइ उथी आहियां त कपिड़ा धोता आहिनि पंहिंजा कुझु घर में पाइण जा ई। घर में हूंदी आहे त घर में ई पाइण जा धोईंदी आहियां। सोचनि त व्लॉग जी इब्तिदा कयां, कल्ह बि न कयो ऐं माशाल्लाह मुंहिंजी हीअ निम इलाही वॾी थी वई आहे ऐं मूंखे तक़रीबन चेल ते थी अचे, त अञा थोरी वॾी थिए त हिनखे वरी ॿाहिरि शिफ्ट कंदमि ऐं एतिरी वॾी थिए जो कुकड़ हिनखे नुक़सानु न पहुचाए सघनि, त इन करे अञा हिते मां हिनखे थोरो पालींदमि ऐं प्लांट्स खे पाणी बि ॾियणो आहे। पर हिन महिल मां वेंदमि पहिरियों क़ुरान शरीफ़ पढ़णु, न त पोइ सुस्ती थी वेंदी आहे, पोइ निंड अचणु शुरू थी वेंदी आहे। कुकड़ खे यादि आयो त नसरीन वफ़ाई ॻाल्हाए थी त मां बि ॻाल्हायां। ॿाहिरि मूंखे पाणी न आहे ॾियणो अॼु, छो त मां ॿाहिरि इलाही पाणी ॾेई चुकी आहियां। माशाल्लाह ग्रीनरी वधंदी थी वञे ऐं मुंहिंजी निम ॾिसो हुन भित ताईं, पूरी बाउंड्री वॉल ताईं मथे वॾी थी वई आहे। मां ॾाढी ख़ुशि थी आहियां माशाल्लाह हिनखे ॾिसी। अलाह साईं नज़र खां बचाएसि। रोज़ु ॾिसंदी आहियां सुबुह जो उथी अञा ताईं ॿधल पई आहे, कोई कढी त न वियो अथसि, सो उहा ॿधल ई पई हूंदी आहे। बोगन वेलिया ते माशाल्लाह पूरी बहार आयल आहे ऐं फुल ब्लूम, सॼा गुल परे ताईं अॻियां गाॾी बीठी आहे। सो अॼु मूंखे हिते बि कुझु जेको आहे सफ़ाई करणी आहे ऐं सोचां थी थोरी हितां जी सेटिंग त इहा ई हूंदी आहे। हाणे सेटिंग छा चेंज कंदमि, हेठि जेके आहिनि न हेठियां वारा प्लांट्स घणा मेरा थी विया आहिनि, इन्हनि खे साफ़ु कंदमि। अॼु हिकिड़ो हे बर्ड बि कढी आयमि, हिते रखियमि, पर ज़ाहिर आहे मिटी ॾाढी पई आहे। सो क़ुरान शरीफ़ पढ़ी अचां त प्लांट्स खे पाणी बि ॾियां, हितां जी कुझु सफ़ाई बि कयां, सेटिंग बि कयां थोरी घणी। हे स्टूल इलाही ॾींहंनि खां ख़ाली पियो आहे त मां हिन ते कुझु न रखियो आहे, छो त इहो प्लांट मां अंदरि रखियो लाउंज में। सो हाणे हलूं था अंदरि, क़ुरान शरीफ़ पढ़ां, पोइ तव्हां सां मिलां थी। अंदरि अची वियमि। अॼु मां हिन खां ज़हरा खां पखा साफ़ु कराया, सॼा हेठि पोर्शन जा। मथियां त हलनि ई नथा, इन करे मेरा बि नथा थियनि। ऐं हे ॾिसो, हीअ चादर मां ॾिसो केॾे मज़े सां गिफ्ट में पई ॾियां, पोइ वरी जॾहिं चादरूं वठणु वियमि त मूंखे हो ॿ वधीक वणियूं, त अॼु मां हीअ चादर वापसि कढी रखी आहे त जीअं मां हिनखे कटियां त सिबी वठां। ऐं इन मां छा ज़ाहिर थियो त जेका शइ असांजे नसीब जी हूंदी आहे न, उहा असांजे चाहींदे बि असांजी क़िस्मत मां न वेंदी आहे, पर जेका शइ असांजे नसीब जी न हूंदी आहे उहा कंहिं बि सूरत उहा असां वटि अची बि हली वेंदी आहे। सो हीअ मुंहिंजे नसीब जी हुई, मां चाहियां पई ॾियणु, तॾहिं बि रहिजी वई आहे। सो हाणे क़ुरान शरीफ़ पढ़ी उन खां पोइ घणा ई कम आहिनि, वरी लिस्ट आहे, तव्हां सां शेयर थी कयां। मां अची वई आहियां हिते ॿाहिरि ऐं हिते मुंहिंजो हे स्टूल पियल हो हिन जाइ ते, हितां मां इहो हटायो आहे। हे मुंहिंजो हैंड पेंटेड स्टूल आहे, मां पहिरियों बि शेयर कयो आहे। सो इहो हितां हटायो अथमि, इहो रखंदमि हिते ऐं हो वारो काठ जो खणी रखंदमि हेॾां, ठीकु आहे। ऐं हे कचिरो वचिरो खणंदमि, थैली खणी आई आहियां। सो हिते मां सफ़ाई सुथराई कुझु कयां थी। हिन महिल हीअ शिकिल आहे ऐं पोइ तव्हांखे ॾेखारींदमि बिफोर हीअ आहे, आफ्टर पोइ तव्हां सां शेयर थी कयां। पाणी ॾेई वरितो सभिनीनि खे, बाक़ी वाइपर हणिणो आहे ऐं मिटी विटी साफ़ु कयां। हिन पासे जी सफ़ाई काफ़ी सारी करे छॾी आहे ऐं स्टूल चेंज कयमि। ऐं हुते मां जेको प्लांट रखणु चाहियां थी उहो मां खणी नथी सघां, बल्कि मां खणणु नथी चाहियां, हैवी आहे इलाही, त इहो पोइ कंहिंजी मदद मिलंदी त वरी खणी वठंदमि। सो फ़िलहालु हिते ई चेंजिस कया आहिनि। हाणे हलूं था अंदरि। हिन महिल 1:30 थियो आहे ऐं सुराण जेको आहे रोल थी पचाए रखंदी, इहे असांखे शाम जो कमु ईंदा। ऐं उनखां सवाइ जेको आहे छो त हिन जी वीडियो बि ठाहे थी, मां ॿाहिरि कमु पई कयां त हिन दरवाज़ो बंदि करे लाउंज जो पंहिंजो कमु पई करे ऐं हे कटे छॾियो अथई गर्मो बि, इहो हाणे फ्रिज में वेंदो। इहा असांजी शाम जी तयारी आहे। हिन महिल थिया आहिनि पूरा 4 ऐं मुंहिंजा जेके कपिड़ा हुया उहे सुकी विया, त मां हितां लाहे छॾिया आहिनि। ऐं हे चादर वारो कपिड़ो मां भिॼायो, छो त हुन में कलफ हो त मां कंफर्टेबल न हुयमि त हिन कलफ वारी चादर ते सुम्हण जे लाइ। ऐं ॿियो मूंखे इहो बि थिए पियो ईअं न त कपिड़ो जेको आहे सुसे त चादर खे त फ़र्क़ु न पवंदो, विहणनि खे फ़र्क़ु पइजी वेंदो, त मां चयमि भला हिनखे बि भिॼाए थी छॾियां। प्लस हिन पासे हे मुंहिंजो ऐं सुराण जी शलवारनि जो कपिड़ो आहे, इनखे बि भिॼायो अथमि। ॾाढो प्यारो सेल्फ प्रिंट तव्हांखे नज़र ईंदो हूंदो वाइट। ईद खां पोइ यकीनन वरी पंहिंजी थोरी घणी सिलायूं आहिनि रहियल, उहे कंदमि इंशाअल्लाह। ऐं हिते हिननि खे साफ़ु कयमि, सुबुह थकिजी पई हुयमि त हिनखे कोन साफ़ु कयमि, मां छॾे वियमि ईअं। सो हिते हिननि खे चङी तरह सां उघी चमकायो अथमि, हिन पासे बि हिननि सॼनि खे उघियो आहे, साफ़ु कयो आहे। ऐं हे त वीचारा अहिड़ा थकी विया आहिनि जो हिननि खे हाणे ॿीहर पेंट जी ज़रूरत आहे। सो कंहिं न कंहिं महिल इंशाअल्लाह कंदमि। हिननि खे बि मां हाणे बिल्कुलु क्लीन कयो आहे। ऐं हे मां सुबुह ई करे छॾिया जंहिं महिल सॼी सफ़ाई पई कयां त सॼो साफ़ु सुथिरो करे
हिनखे हयो आहे। हिते मां हिकिड़ो हीअं हयो आहे मथे, इहो मुंहिंजो संडे बाज़ार मां ई वरितलु आहे स्केयर क्रो त सीड्स जो लॻियल आहे नंढिड़ो हिन ते बोर्ड। सो मूंखे लॻो इहो मुंहिंजे हिन एरिया जे लाइ वधीक सूटेबल आहे, बल्कि हिन एरिया जे लाइ ई आहे, त मां इहो हिन ते हणी छॾियो आहे। सो हाणे अंदरि था हलूं, कुझु कमु कंदमि ज़रूरी। ऐं हाणे टे जी आज़ान में थोरो टाइम आहे। हिते मां पंहिंजूं सॼियूं शयूं, पंहिंजो क्राफ्ट जो सामान कढी वेठी आहियां। ऐं मां हीअ नंढियूं नंढियूं बोतलूं जेके आहिनि सजायूं आहिनि, जेके एसेंस वारियूं बोतलूं ख़ाली हुयूं, मां धोई साफ़ु करे रखियूं हुयूं, त उन्हनि खे मां डेकोरेट कयो आहे। ऐं मां किथे थी इन्हनि खे हैंग कयां, कीअं थी सजायां, उहो मां तव्हां सां शेयर थी कयां। हाणे मां हिननि बोतलनि खे भित में हणण वारी आहियां। ऐं हीअ हिकिड़ो ॾाढो प्यारो पीस आहे मां वटि, जेको मूंखे गिफ्ट मिलियल हो, ऐं इनखे मां हणां थी हिते। इन में इहे बॉटल्स जी जेका लड़ी मां ठाही आहे हिते टंगण खां पोइ मां तव्हां सां शेयर थी कयां। ऐं हीअ शइ जेका मां हिन घर में यूज़ न कई आहे, सो अॼु हिते मां पहिरियों दफ़ो इहा हणंदमि। हे ॾिसो, हे हुक जेको आहे या किली मां हिते हई आहे, ऐं उन में मां हीअ रंगीन बोतलूं ॿधी छॾियूं आहिनि। हिन स्पेस जे लाइ मूंखे ॾाढी जेका आहे सूटेबल लॻी शइ। ऐं जेकॾहिं अञा बि हिन सां लाइट्स हुजनि, फेरी लाइट्स, त उहे हिन सां वधीक सूट कंदियूं। पर बहरहाल मां हिन खे हिते टंगे इलाही ख़ुशि आहियां फ़िलहालु। ऐं थी सघे थो त मां कंहिं महिल मूंखे ॿी का मुनासिबु जाइ मिले त मां हिन खे हितां हटाए बि छॾियां, पर फ़िलहालु मूंखे इहा शइ हिते वधीक सुठी थी लॻे, सो मां इहा हिते हणी छॾी आहे। अॼु जो ॾींहुं गुज़री वियो ख़ैर सां, सांझी जी नमाज़ पढ़ी वरिती आहे। ऐं बसि सोचियमि थोरी तव्हां सां गपशप करे वठां। क्राफ्ट्स जी काई वीडियो, कोई एक्टिविटी मां एतिरे अरसे खां न कई, त अॼु इहो बोतलनि वारी लड़ी ठाहे मां ॾाढी ख़ुशि थियमि हद खां वधीक। ऐं यकीननि इहा वीडियो तव्हां हाणे ॾिसी चुका हूंदव या अपलोड त थियल आहे, तव्हां जेॾी महिल बि ॾिसणु चाहियो। आसान क्राफ्ट आहे हिकिड़ो। ऐं बसि मूंखे शयूं ॾिसी आइडियाज़ अची वेंदा आहिनि, मूंखे लॻंदो आहे त काई बि शइ बेकार न आहे। सो अॼु मां इहो ठाहे करे अजीब हिकिड़ी ख़ुशी, हिकिड़ो मतिलबु रिलैक्स फील थी कयां मां पाण खे, ॾाढो मज़ो थो अचे। हालांकि इहा जाइ हिन जे लाइ एॾी सूटेबल बि न आहे जिते मां हयो आहे हिनखे। ॾिसंदमि, हितां हटाए बि सघां थी, फ़िलहालु त लॻी पई हुजे। सो काफ़ी सुठो ॾींहुं गुज़रियो, कमकारियूं बि कयमि, आराम बि कयमि, सफ़ाइयूं सुथरायूं बि कयमि, प्लांट्स जी ख़िदमत कई थोरी, उहो बि मुंहिंजो पसंदीदा कमु आहे। ऐं बाक़ी सुभाणे चादर सिबी वठंदमि, चादर ई टोटी वराइणी आहे विहाणनि जूं 6 सिबणियूं। सो बसि इहो हाल अहिवाल आहे। ऐं सुगंध ख़ुशि हुजे, पंहिंजे घर में आबाद हुजे। सुरण मंझंदि जो ई रोल ठाहे छॾिया, जेके शाम ताईं बिल्कुलु थधा थी विया, त असां उन्हनि खे हल्को जेको आहे गरम कयोसीं। ऐं असुल में हुनखे पंहिंजी वीडियोज़ ठाहिणी हूंदियूं आहिनि न, त पोइ शाम जो रश थी वञे किचन में। असां 2 ॼणियूं आहियूं, 2 माण्हुनि जी रश। सुगंध चवंदी आहे 3 इज़ क्राउड, त पर असां 2 इज़ क्राउड लॻा पिया आहियूं हिते। पोइ मतिलबु अटकंदा आहियूं, टकराईंदा पिया आहियूं हिक ॿिए सां। त हुन चयो मां सवेरे ठाहे थी छॾियां। मां चयो ठीकु आहे, सो कोई मसइलो न आहे। कहिड़ो को महिमान त अचिणो कोन्हे, न को ॿियो को माण्हू आहे, असां ॿई पाण में आहियूं, छा बि खाऊं छा बि कयूं, कोई फ़र्क़ु न पवंदो आहे। अॼु त मूंखे एॾी खिल आई आहे, एॾो खिलायो अथई जंहिंजी हद न आहे। हालांकि हुन सुरण ॾाढी सीरियस ॻाल्हि कई पंहिंजे तरफ़ां, पर मूंखे खिल जो दौरो पइजी वियो। त मूंखे चए थी अम्मी मथे में ॾाढी ख़ारिश आहे। मां चयोमांसि तेल हण। चई त तेल बि हयो आहे, विंजी बि आई, चई तॾहिं बि नथी लहे। मां चयो पोइ भला ॿियो को ट्रीटमेंट कयां? चए थी न मां कोन कराईंदमि तव्हां खां कुझु बि। ऐं अॻु में बि तव्हां मूंखे जेको अंडो तेल ऐं ॾही मथे में हई, मूंखे ईअं पियो लॻे ॼण मां मैरिनेट थी थियां। यकीन कयो, जेको मूंखे खिल जो दौरो पियो। मां चयो हिनखे कुकिंग जो शौक़ु आहे, पोइ हीअ हर शइ कुकिंग में ॻाल्हाईंदी आहे। मां ॾिसंदी आहियां न, जीअं इमरान ख़ान क्रिकेटर आहे, त भले पोइ वज़ीर आज़म थी वियो, खणी छा बि थी वियो, पर उहो क्रिकेट जी टर्म्स ॻाल्हाईंदो आहे पंहिंजे ॻाल्हि में। सुरण जो सेम उहो ई हाल आहे। सुरण हर शइ कुकिंग में ॻाल्हाईंदी आहे। सो सुरण जी मैरिनेशन ते मूंखे ॾाढी खिल आई, त मूंखां उहो कोन हणाई कुझु बि मथे में। चई न, मूंखे पहिरियों बि ईअं पियो लॻे मां मैरिनेट थी थियां। सो जो मां बसि उन खिल ते मूंखां कंट्रोल न पियो थिए, त मां सोचियो तव्हां सां बि मां शेयर कयां, मथां तव्हां बि इंजॉय कयो हिन ॻाल्हि खे। सो बसि जीअं ॾींहं गुज़रनि था, अल्हम्दुलिल्लाह उहे तव्हांजे साम्हूं आहिनि, सभु कुझु तव्हां सां शेयर कयां थी। कल्ह कुझु ख़ासि मां रिकॉर्ड न करे सघियमि, आख़िरी जुमो हो, 27 जो रोज़ो बि हो। सो बसि सोचियमि त कुझु ॿियो करे वठिजे, इन दुनियावी एक्टिविटीज़ खे छॾियमि कुझु देरि जे लाइ। सो बहरहाल अलाह साईं क़बूल करे सभिनीनि जूं कचा पका जेके बि असांजूं कचियूं पकियूं इबादतूं आहिनि। नियत जो हाल अलाह ॼाणे थो, बंदा आहियूं गुनहगार ऐबदार, शल माफ़ करे।
सो इंशाल्लाह जेको थियो सुभाणे बि त इंशाल्लाह ज़िंदगी रही त मां तव्हां सां शेयर कंदमि। अॼु जो जेको हाल अहिवाल हो बसि इहो ई हो, थोरी गपशप करण ते दिलि पई चे, इलाही ॾींहंनि खां ॻाल्हायो न आहे। ऐं नेक्स्ट फ्राइडे त इंशाल्लाह लाइव थींदो इंशाल्लाह, अवल ख़ैर। सो ईद बि गुज़री वई हूंदी तेसि ताईं, ऐं ज़ाहिरा रोज़ा बि न हूंदा त वरी असांजी एक्टिविटीज़ उअं ई शुरू थींदियूं जीअं पहिरियों खां रमज़ान खां पहिरियों हुयूं। सॼो रमज़ान त मां लाइव कोन कयो। सो इहा ई वजह हुई त कोई अक्सरियत सुम्ही पई हूंदी, कमु कंदा हूंदा, इबादत कंदा हूंदा, जुमे जो ॾींहुं, रमज़ान जो महीनो, त माण्हुनि खे फ़ुर्सत घटि ई हूंदी आहे असां मुसलमाननि खे ख़ासि करे। सो अॼु जे व्लॉग खे हिते ख़तमु थी कयां। मुंहिंजी तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सलामत हुजो। ज़िंदगी रही त इंशाल्लाह सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। ऐं ज़रूरु ॿुधाइजो क्राफ्ट जी वीडियो ते कमेंट कजो तव्हांखे कीअं लॻी आहे। ऐं अॼु जे व्लॉग ते बि कमेंट कजो त तव्हांखे कीअं लॻो। कल्ह तव्हां मां कुझु माण्हुनि मिस कयो यकीनन। सो हाणे मोकिलायूं था, इंशाल्लाह सुभाणे गॾु हूंदासीं। तेसि ताईं अलाह वाहिद।